क़दीम ज़माने में जॾहिं दुनिया अञा सादगी जे रंगनि सां सजी हुई ऐं माण्हुनि जे दिलनि में सचाई जी ख़ुशबू हूंदी हुई, तॾहिं हिकु वॾो दाना इंसानु रहंदो हो जंहिंजो नालो हो लुक़मान हकीम। हू पंहिंजी हिकमत, दानाई ऐं सब्र सबबि पूरे इलाइक़े में मशहूरु हो। माण्हू परे परे खां अची संदसि नसीहत ॿुधंदा हुआ ऐं पंहिंजे मसइलनि जो हल वठी वापसि वेंदा हलिया हुआ। लुक़मान हकीम वटि दौलत न हुई, न ई वॾो महल हो, पर वटसि हिकु सादो घरु, कुझु किताब ऐं हिकु वफ़ादार गॾह हो। उहो गॾह संदसि साथी हो, सफ़रनि में, बाज़ारनि लाइ वञण में ऐं ॻोठ खां ॿाहिरि दर्स ॾियणु वक़्तु बि। हिकु ॾींहुं सुबुह जो सवेर, जॾहिं आसमान ते सिज जी पहिरीं किरणी चमकी रही हुई, लुक़मान हकीम पंहिंजे गॾह खे तयारु कयो त जीअं वेझो शहर वञी सघिजे। शहर में माण्हुनि खेसि दावत ॾिनी हुई त हू अची खेनि ज़िंदगी बाबति कुझु सेखारे। लुक़मान गॾह ते सवारु थियो, शहर ॾांहुं रवानो थी वियो। रस्ते में कुझु माण्हू बीठल हुआ। जॾहिं उन्हनि ॾिठो त हिकु बुज़ुर्ग माण्हू गॾह ते सवारु आहे, त उहे सभई माण्हू खिलण लॻा ऐं चवण लॻा त ॾिसो, पोढ़ो माण्हू पाण सवारु आहे ऐं गॾह खे तकलीफ़ ॾेई रहियो आहे। लुक़मान हकीम कुझु न चयो। हुन मुस्कुराए गॾह तां लही ऐं पाण पैदल हलणु लॻो। थोरी देरि खां पोइ ॿिया माण्हू मिलिया। उन्हनि ॾिठो त गॾह ख़ाली पियो हले ऐं लुक़मान पाण पैदल आहे। केतिरो बेवकूफ़ आहे, गॾह ख़ाली पियो हले ऐं पाण थकिजी रहियो आहे। उन्हनि चयो, लुक़मान वरी बि कुझु न चयो। उन सोचियो, पोइ गॾह खे पाण सां गॾु हलाइणु लॻो। जॾहिं हू शहर जे वेझो पहुतो त हिकु ॿियो गिरोह मिलियो। उन्हनि चयो, ॿई गॾह गॾु पैदल हलनि था, गॾह छो आहे पोइ? हाणे लुक़मान हकीम मुस्कुराईंदे पंहिंजे शागिर्दनि खे चयो, ॾिसो, माण्हू हर हाल में ॻाल्हाईंदा आहिनि। जेकॾहिं मां सवारु हुजां त बि तनक़ीद, जेकॾहिं पैदल हलां त बि तनक़ीद, ऐं जेकॾहिं गॾह ख़ाली हले पियो त बि माण्हू एतिराज़ था कनि। तंहिं करे इंसान खे माण्हुनि जे ॻाल्हियुनि खां वधीक पंहिंजी नियत ऐं अक़ल ते ध्यानु ॾियणु घुरिजे। शहर में पहुचण खां पोइ हिकु अमीर माण्हू लुक़मान हकीम खे चयो, तूं पाण खे दाना सॾीं थो। जेकॾहिं तूं वाक़ई दाना आहीं त हिन गॾह खे ॻाल्हाइणु सेखार। लुक़मान हकीम मुस्कुराए चयो, गॾह खे ॻाल्हाइणु सेखारण खां अॻु इंसाननि खे ॿुधणु सेखारणु ज़रूरी आहे। अमीर माण्हू चयो, मां तोखे 1 साल जो वक़्तु ॾियां थो। जेकॾहिं गॾह ॻाल्हाए वियो त मां तोखे इनाम ॾींदुसि, न त सज़ा मिलंदी। लुक़मान हकीम उहा शर्त क़बूल कई। 1 साल ताईं लुक़मान हकीम हर रोज़ु गॾह सां ॻाल्हाईंदो रहियो। हू उनखे प्यार सां खाराईंदो, पाणी ॾींदो ऐं नरमी सां पेश ईंदो हो। माण्हू खिलंदा हुआ, चवंदा हुआ, ॾिसो, गॾह सां ॻाल्हाए थो। पर लुक़मान हकीम चवंदो हो, हर मख़लूक़ खे इज़त ॾियो। जेको इज़त ॾिए थो, उहो इज़त लाइक़ु बणिजे थो। साल गुज़रणु लॻो। अमीर माण्हू बीमार थी पियो। कुझु महीननि में ई हू वफ़ात करे वियो। माण्हू हैरान थी विया। शागिर्दनि पुछियो, उस्ताद, हाणे छा थींदो? गॾह त न ॻाल्हाए सघियो। लुक़मान हकीम मुस्कुराए चयो, मां ॼाणींदो हुअसि, या त गॾह मरी वेंदो, या अमीर माण्हू, या वरी मां। वक़्तु सभ खां वॾो उस्तादु आहे। हिकु ॾींहुं लुक़मान हकीम पंहिंजे शागिर्दनि सां गॾु वण हेठि वेठो हो। गॾह वेझो बीठो हुअसि। गॾह चुप ख़ामोश हो। लुक़मान चयो, हीउ गॾह मूंखे 3 वॾा सबक़ सेखारे थो। पहिरियों, सब्र, हू कॾहिं बि शिकायत न कंदो आहे। वफ़ादारी, हू हमेशह मूंसां गॾु रहियो। नंबर 3, ख़ामोशी, बेकार ॻाल्हाइण खां बहितर आहे चुप रहणु। शागिर्दनि पुछियो, छा गॾह इंसान खां बहितर थी सघे थो? लुक़मान हकीम जवाबु ॾिनो, जेकॾहिं इंसानु अक़ल इस्तेमालु न करे त हू गॾह खां बि घटि थी सघे थो, पर जेकॾहिं हू दानाई सां रहे त फ़रिश्तनि खां बि मथे थी सघे थो। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिकु ॾींहुं लुक़मान हकीम तमामु पोढ़ो थी वियो।
हुन पंहिंजे गॾह खे प्यार सां हथु फेरायो ऐं चयो, तूं मुंहिंजो साथी हुएं, तूं मूंखे माण्हुनि खां वधीक सेखारियो। उन राति लुकमान हकीम आराम सां दुनिया मां हलियो वियो। गॾह कुझु ॾींहं ताईं उन जाइ ते बीठो रहियो जिते उहो वेहंदो हो। ॻोठ वारा चवंदा हुआ त गॾह जे अखियुनि में ॻोड़ा हुआ। तो दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे अॼु जी कहाणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त कहाणी खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।